अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन्निल्लज़ी अव्वल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु। या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल्ल जलालहु। मुझा मौला तोखे तुझे महबूब हबीब ख़ातमुन नबिय्यीन रहमतल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वास्तो थी। अमा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। मुझा मौला हेस 9 साल सन 2025 ऐं असां सभिनी ते रहमतुनि वारो साल थिए। मौला सभिनी मुसलमाननि खे हर मुश्किलात खां, बीमारी खां, हादसनि खां पनाह 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 अता फ़रमा। मौला तोखे तुंहिंजे महबूब जंहिंजे लाइ काइनात ठाही उन महबूब नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ुल्फ़नि जो वास्तो थी। मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब ही 2025 साल सॼी दुनिया ते रहमतुनि वारो थिए, सभिनी मुसलमाननि ते रहमतुनि वारो थिए। हर मुसलमान जूं कुल तकलीफ़ूं मौला दूर करे छॾ मुंहिंजा रब। ऐं तोखे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी, जेके सिंध में बिरादरनि जा जेके झगड़ा थियनि था, खूनारेज़ी थिए थी, उन्हनि झगड़नि खां पनाह अता फ़रमा। हे बिरादरनि जे झगड़नि खां असांखे बचा, सभिनी मुसलमाननि खे बचा। हे उहे झगड़ा जेके वरी चवनि था क़ौमी जहिड़ो थी थो वञे, इन क़ौमी जहिड़नि खां बचा। मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी। सिंध धरती खे पंहिंजी हिफ़्ज़ अमान ॾे, सिंध वासियुनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फ़रमा। या अल्लाह जेके बि क़ौमूं ॿियनि पाण में नफ़रतूं करे जहिड़ा थियूं कनि, मौला उन्हनि जहिड़नि खां हर क़ौम खे, हर बिरादरी खे, हर ज़ात खे बचा, पनाह पनाह अता फ़रमा। मुंहिंजा मौला जेके बेरोज़गार आहिनि, ग़ुर्बत वॾो ॾुखु आहे, ग़रीबत वॾो ॾुखु आहे। मौला जन ते ग़ुर्बतूं आहिनि, नबी सरदार जो वास्तो थी उन्हनि जूं ग़ुर्बतूं, असांजूं ग़ुर्बतूं दूर फ़रमा। मौला तोखे इमाम हसन मीर हुसैन जो वास्तो थी। हिन साल 13 रजब जशन मौलूद काबा आमद मौला कायनात मौला सख़ी मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जी ख़ुशी जो जशन में मौलूद काबा ख़ैर सां थिए, ख़ैर सां थिए, ख़ैर सां थिए। इन में मुंहिंजी ज़ाहिरी ऐं ग़ैबी मदद फ़रमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि जूं बीमारियूं दूर कर, उनखे शफ़ा अता फ़रमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फ़रमा। ऐं मौला ग़ुर्बत वॾो दर्द ॾींदी आहे, जन ते ग़ुर्बतूं आहिनि उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फ़रमा, उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फ़रमा। मिसकीननि जूं ग़रीबनि जूं ग़ुर्बतूं दूर फ़रमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फ़रमा, नेक साले औलाद अता फ़रमा। जेके नौजवान न्याणियूं कुंवारियूं घरनि में आहिनि, मौला उन्हनि खे नेक साले रिश्ता अता फ़रमा। मौला हर घर खे पंहिंजी हिफ़्ज़ अमान पनाह अता फ़रमा। मुंहिंजा रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी फ़लस्तीन जी मदद फ़रमा, सॼी काइनात जे मोमिननि मुसलमाननि जी मदद फ़रमा। ऐं मौला जेके महबूब जी उम्मत में तफ़रीक़ो फैलाए नफ़रतूं कनि था, मुसलमान खे क़त्ल कनि था, उन्हनि खे अहिड़े कम खां बचा, पनाह अता फ़रमा। मुंहिंजा मौला आका जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा, क़ुरान फ़िरके वारियत खां मना थो करे। मुंहिंजे महबूब मना फ़रमायो आहे, फ़िरकनि खां नबी सोणे मना कई आहे, क़ुरान मना फ़रमाए थो, हर दौर जे वली मना कई आहे।
मुंहिंजा मौला महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। ऐं मुंहिंजा मौला जेके ॻोठनि में हारी आहिनि, ॻोठनि में हारी आहिनि मौला, उन्हनि जे ॻोठनि जे हारियुनि जे माल रिज़्क़ में बरकतूं अता फ़रमा, उन्हनि जे पोखुनि खजनि में केलनि में बरकतूं अता फ़रमा। ऐं हर मुसलमान जेके हक़ हिलाल जो रोज़ी कमाइनि था मौला, उन्हनि खे क़यामत ताईं आबाद फ़रमा। ऐं मुंहिंजा करीम रब जेके दुकानदार आहिनि, उन्हनि जी रोज़ी में बरकतूं अता फ़रमा मौला। जेके ड्राइवर आहिनि, जेके सिर तगारी खणी पंहिंजो बचिड़ा पालनि था, उन सिर तगारी खणंदड़ मज़दूरनि जी पारत थिए, उन्हनि जी मदद फ़रमा, उन्हनि जी ग़ैबी मदद फ़रमा मज़दूरनि जी। ऐं मुंहिंजा मौला जेके परदेस ते रहनि था बचिड़नि जी रोज़ी ख़ातिर, उन्हनि खे रोज़ी में मौला बरकतूं ॾे, उन्हनि ते बचिड़नि ते रहमतूं अता फ़रमा। ऐं मौला जंहिंजा वालदेन ज़िंदा आहिनि, उन औलाद खे तौफ़ीक़ ॾे त पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत करे, अबे अम्मा जी ख़िदमत नसीब फ़रमा, अबे अम्मा जो अदब, अबे अम्मा सां मुहबत हर मोमिन खे नसीब फ़रमा। अबे अम्मा जो दीदार हज आहे मौला, जंहिंजे वालदेन ज़िंदा आहिनि उन जो घर में ई हज आहे। हर उन बाने खे इहो इनाम ॾे त हू पंहिंजे वालदेन जो माउ पीउ जो फ़र्मा बरदार थिए। ऐं मुंहिंजा मौला जंहिंजा वालदेन हे फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि, नबी सरदार जो वास्तो थी उन्हनि खे जन्नतुल फिरदौस अता फ़रमा। मौला मुंहिंजे बचिड़नि खे, मुंहिंजे पुटनि न्याणियुनि खे, मुंहिंजी घरवारी खे बीमारियुनि मुश्किलातुनि खां क़यामत ताईं पनाह अता फ़रमा। मुंहिंजे सभिनी रिश्तेदारनि खे हर बीमारी खां पनाह अता फ़रमा। मुंहिंजी जमायत सलवात कमेटी हुसैनी तहरीक सॼी दुनिया में ई फैलिजी वञे। नबी साईं ऐं अली अकबर जो वास्तो थी आहे, मुंहिंजी दुआ क़बूल फ़रमा। हर मुसलमान खे सआदत मिले त हू पंहिंजे घर में लख दुरूद पाक पढ़ाए, इहा दुआ क़बूल फ़रमा। मौला 2025 मौला सभिनी ते रहमतुनि वारो थिए, सभिनी खे ॾुखनि खां, तकलीफ़नि खां, बीमारियुनि खां, हादसनि खां पनाह 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 अता फ़रमा। मुंहिंजा रब अॼु ई मुंहिंजी दुआ पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमा। मां दिलि जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। करीम रब जेके बि मुंहिंजे दिलनि में तमनाऊं जाइज़ आहिनि, हर मोमिन जे दिलनि जो जाइज़ तमनाऊं पूरी फ़रमा। ऐं मुंहिंजा रब जेको बि बानो हिन दुआ खे ॿुधे थो, नबी साईं जो वास्तो थी, ऐं महबूब जंहिंखे महबूब जो जिगर जो टुकड़ो अम्मा फ़ातिमत ज़हरा जो वास्तो थी, जेको बि हिन दुआ खे ॿुधे थो उन जा ॾुख ला, उन जो बेड़ो तार, उन जे सॼे घर खे आबाद फ़रमा। सॼे असांजे सिंध धरती खे, वतन पाकिस्तान खे, असांजे वतन जी पाक फ़ौज आर्मी खे हर मोड़ ते कामयाबी फ़तह इज़त अता फ़रमा। जेके मज़लूम अली जा हुबदार बेगुनाह क़तल कया था वञनि, मौला उन्हनि मज़लूमनि जी मदद कर, उनखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फ़रमा। ऐं मुंहिंजा मौला हे दुआ मुंहिंजी क़बूल फ़रमा। वास्तो थी अम्मा फ़ातिमत ज़हरा जो, ऐं वास्तो थी सानी ज़हरा अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो। आमीन आमीन या रब्बिल आलमीन।